बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमीर सिरा प्रोग्राम वॉइस इट विद KTN न्यूज़ आऊं है लैला निसार। नाज़रीन हर साल जियां हिन भेरे भी सिंध अंदर मेडिकल एंट्रेंस टेस्ट वरती वई ऐं हिन भेरे वधीक असीं ॻाल्हि कयूं त जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जी निगरानी में समूरे सिंध अंदर मेडिकल जी एंट्री टेस्ट बाक़ायदा तौर ते वरती वई 10 सितंबर ते, जंहिंमें 42,000 खां वधीक शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हिसो वरितो। पर सवाल अॼु असीं प्रोग्राम में उथारींदासीं छो त जीअं ई 10 सितंबर ते मेडिकल एंट्रेंस टेस्ट वरती वञे थी उन खां फौरन बाद सोशल मीडिया ते ऐं कुझु अनऑफिशियल ज़रिया इहो ॾसनि पिया त मेडिकल टेस्ट में जेको पर्चो आयो पेपर आयो उहो लीक थी चुको आहे। इहो कुझु अनऑफिशियल ज़रिया ऐं सोशल मीडिया ते उहो साॻियो ई पेपर जेको आहे सर्कुलेट करे पियो। इहो दरअसल रिसीव थिए पियो हिकु व्हाट्सएप ग्रुप में। BDS डॉक्टर उहो क्लेम करे पियो त उहो जेको जंहिं व्हाट्सएप ग्रुप में ऐड आहे उते हुननि खे सुबुह जो टेस्ट खां कुझु कलाक अॻु में 5:27 ते रिसीव थिए थो ऐं बाद में तस्दीक कई वञे थी। कुझु कैंडिडेट्स ॿुधाइनि था त हीउ त वाक़ई में साॻियो पर्चो हुयो जेको हू हाणे ॾेई करे मोटिया आहिनि। त प्रोग्राम में सवाल उथारींदासीं त छा हिन साल मेडिकल कॉलेज एडमिशन टेस्ट जी जेकी एंट्रेंस टेस्ट थी उन जो पर्चो लीक थियो ऐं जेकॾहिं ईअं थियो आहे त छा सरेआम मेरिट जी सिंध में लताड़ थिए पई ऐं को पुछण वारो न आहे। इन खां फौरन बाद असीं जीअं ॾिठोसीं सिविल सोसाइटी हुजे या कुझु जेके डॉक्टर्स एसोसिएशन्स आहिनि उहे मुसलसिल एहतजाज कंदियूं रहियूं 10 सितंबर खां बाद में ऐं इन एहतजाजी तहरीक खां पोइ सिंध जे निगरां वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर साहब बि इन जो नोटिस वरितो ऐं उन हिकु जांच कमेटी जोड़ण जो हुकुम ॾिनो चीफ सेक्रेटरी खे। सो प्रोग्राम में असीं मिनिस्टर हेल्थ खे बि बार बार दावत ॾींदा रहियासीं। जेकी ही कमेटी जुड़ी आहे उन्हनि जे मेंबर्स खे बि असीं बार बार दावत ॾिनीसीं, अप्रोच कयोसीं त तव्हां अचो ऑफ द एयर उन्हनि सां ॻाल्हि बि थी ऐं गॾोगॾु JSMU जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी त प्रोग्राम में अची करे पंहिंजो मौक़िफ़ ॾियनि त आख़िर ही छा मामिलो आहे। छो त हिन वक़्तु समूरी सूरत हाल खे ॾिसी करे खोड़ सवाल जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जी क्रेडिबिलिटी ते बि उथनि था त छा वाक़ई में मेडिकल जो पर्चो लीक थियो आहे। ऐं गॾोगॾु तव्हांखे इहो बि ॾसींदी हलां नाज़रीन त कुझु ज़रिया ॿुधाइनि पिया त हीउ जेको मेडिकल जो पेपर आहे इहो पहिरियों 30 खां 35 लखनि में लीक थिए पियो ऐं उन खां बाद में 5 खां 7 लखनि ताईं जेको आहे इनखे खपायो वञे पियो, विकिरो कयो वञे पियो। सो ॼाणींदासीं त छा मामिलो आहे। कुझु डॉक्टर्स तंज़ीमनि जा सां लाॻापियल रिप्रेज़ेंटेटिव्स असां सां मौजूदु आहिनि, प्रेसिडेंट्स एंड जनरल सेक्रेटरीज़, त छा मामिलो आहे ऐं छा ही 42,000 शागिर्दनि सां जेके इन्हनि में उहे महिनत कनि पिया ॾींहं राति उन्हनि सां का नाइंसाफ़ी थी आहे। पैनल जो तारीफ़ आउं कराईंदी हलां थी। मूंखे जॉइन कयो आहे आफ्ताब चांडियो साहब जेके सियासी समाजी अॻवान एडवोकेट आहिनि, गॾोगॾु डॉक्टर रोशन चांडियो जेके YDA हैदराबाद जा प्रेसिडेंट आहिनि, डॉक्टर महबूब नूनारी जेके जनरल सेक्रेटरी आहिनि यंग डॉक्टर्स एसोसिएशन जा, डॉक्टर नदीम बचकाणी हेपेटोलॉजिस्ट आहिनि, सोशल मीडिया ते काफ़ी एक्टिव रहनि था इन हवाले सां जॾहिं खां हीअ टेस्ट थी आहे। डॉक्टर निसार चांडियो ही उहो BDS डॉक्टर आहे जंहिंखे व्हाट्सएप ग्रुप में नाज़रीन उहो पेपर MD-कैट जो रिसीव थियो। वधीक उन्हनि सां असीं हाल अहवाल कंदासीं। ऐं अकील राजपर ही उहो मुतासिर शागिर्द आहे जंहिंजी परसेंटेज पास ईंदड़ शागिर्दनि में काउंट थिए थी। डॉक्टर नदीम खां तव्हां सभिनी जी इजाज़त खां स्टार्ट करणु चाहींदुसि छो त ज़ाहिरा हू सभु डॉक्टर्स आहिनि, पंहिंजे बिज़ी स्केड्यूल मां उन्हनि टाइम कढियो आहे त हुननि जा बि मरीज़ इंतज़ारु कनि था। डॉक्टर नदीम तव्हां हिन मामले खे शुरू खां वठी करे ॾाढो सीरियसली परस्यू कयो पिया ऐं छा चवणु आहे तव्हांजो? ही मुख़्तलिफ़ एविडेंसिस बि मौजूदु आहिनि ऐं तव्हां पंहिंजी पाण एक्टिव बि रहो था इन हवाले सां, त छा वाक़ई में अव्हांखे लॻे पियो त ही MD-कैट जो पर्चो जेको एतिरो इम्पॉर्टेंट टेस्ट हूंदो आहे ॿारनि जे लाइ उहो वाक़ई में लीक थियो आहे ऐं शागिर्दनि सां नाइंसाफ़ी थी आहे? जी बिल्कुलु। हिन केस खे जेका मेडिकल एंट्री टेस्ट 10 सितंबर ते हुई त असां पंहिंजो हिकिड़ो मां वीडियो बयान जारी कयो 1 सितंबर ते। जेके बि अथॉरिटीज़ हुया टेस्ट कंडक्टिंग असां उन्हनि खे सभिनी खे इहो वीडियो मोकिलियोसीं त अहिड़े क़िस्म जो जेके बदनज़मियूं आहिनि पेपर में लाइक पेपर लीक आहे, इम्पर्सोनेशन आहे या फेक डोमिसाइल आहे या प्रॉपर वेरिफिकेशन न हुजण जहिड़ा जेके निशानदेहियूं हुयूं असां कयूंसीं। पोइ जॾहिं असां कॉन्फिडेंट हुआसीं त हिन दफ़े अहिड़ियूं शयूं न ईंदियूं, काफ़ी बाज़ार अथॉरिटीज़ असांखे इहो बावर करायो त न इहे हिन दफ़े इनशाला थियणु न ॾींदासीं, पर अनफॉर्चुनेटली बदकिस्मती सां इहे शयूं दुबारा थियूं। जेको पहिरीं असां जेका ॻाल्हि कईसीं उहा कईसीं इम्पर्सोनेशन, जेके सिंधी में आसान वर्ज़न में मुंडी मट चयो वेंदो आहे त हिकिड़ो स्टूडेंट आहे जेको प्री मेडिकल एंट्री टेस्ट में वेंदो आहे
त उनजी जॻह ते उनजो बिरादर जेको पढ़े थो मेडिकल स्टूडेंट जो जेको MBBS स्टूडेंट आहे उहो उनजी जॻह ते अहिड़ा इम्पर्सोनेशन जा काफ़ी केस थिया, अॻु में बि थिया, बाद में बि थिया, पर उन्हनि खे का अहिड़ी निशानदेही न थी। अच्छा, यानी तव्हांजो चवण जो मक़सदु आहे त माज़ी में जंहिंजो कोई डॉक्टर आहे त हू पंहिंजे भाउ जी जॻह ते वेही रहियो टेस्ट ॾियणु। बिल्कुलु बिल्कुलु इहो सरेआम थिए पियो। अच्छा, हा बिल्कुलु ईअं ई ओके, इहे जेके मुंडी मुंड असां चवंदा आहियूं उहो ई थिए पियो। उन सां गॾोगॾु पेपर लीक जेको थियो हिन दफ़े 2017 में पेपर लीक थियो, उन टाइम जी हुकूमत जेका उनखे पोस्टपोन कई, वरी जेका आहे उहा कोर्ट जेका आहे उनखे बहाल कई। उनमें उन टाइम बि इहो ई थियो त पेपर सरेआम जेका आहिनि तव्हांखे इवन जेका आहे पकोड़ा शॉप आहिनि उते बि तव्हांखे उहा पेपर मिले। और हिन दफ़े सेम इंसिडेंट्स थिया आहिनि छोकी छोकिरा ॿुधाइनि था जेके व्हाट्सएप सोशल मीडिया ते जेके ग्रुप्स ते पेपर शेयर था थियनि वाक़ई उहो ई पेपर हुयो जेके छोकिरा अॻु में ई ॿुधाइनि पिया। उहे चवनि पिया त असां ईअं सम्झोसीं त हीअ असली पेपर न आहे, असांखे डाज में रखियो थो वञे, मेहनती ॿारनि खे डाज में रखियो थो वञे, हीउ पेपर ईअं ई सर्कुलेट करे थो। जेके हिते भाउ टांडो साहब या फाइनल ईयर जो BDS स्टूडेंट बि आहे उनजो बि मां वीडियो ॾिठो आहे, या डॉक्टर महबूब साहब वारा आहिनि या टांडो साहब वारा आहिनि जेके एडवोकेट आहिनि, मुंहिंजे तसलसल सां इन शइ खे मां कैरी ऑन कंदुमि त उन ॿुधायो आहे त 5:27 सुबुह जो 5:27 AM सुबुह जे वक़्तु उन्हनि जे ग्रुप में BDS जेको चांडका जो ग्रुप आहे उनमें उहा पेपर जेका आहिनि अची वई। उनमें उन्हनि छोकिरनि पाण में शरारत बि कई, छा आहे वाक़ई प्री मेडिकल एंट्री टेस्ट जेका आहे पेपर लीक थियण वारो साॻियो ई उहो आहे त उन्हनि चयो बिल्कुलु उहा ई आहे। उन बाद में बिल्कुलु मीडिया ते अची करे बयान बि ॾिनो आहे। तो अहिड़ियूं शयूं सिर्फ़ु असांजे मुआशिरे असांजे क़ौम खे न असांजे मुल्क खे जेके तरक़ी खां रोके सघनि थियूं। ॿियो इहो त सुभाणे जेकॾहिं 5-10 इयर्स खां पोइ इहे जेकॾहिं डॉक्टर थींदा त हिन मुल्क लाइ छा सर्व कंदा। जेको असांजो इमेज आहे दुनिया लेवल ते जेकॾहिं थोरो ब्रॉडली ॻाल्हाइजे त सुभाणे ही जेकॾहिं डॉक्टर थी करे वेस्टर्न कंट्रीज़ में वेंदा या मिडल ईस्ट में वेंदा त उते जेको पाकिस्तान जो जेको MBBS जी डिग्री आहे या जेकी मतिलबु त सिंध जी MBBS जी डिग्री आहे त उनजी छा वैल्यू हूंदी। त असां त इन लाइ न वेठासीं त अहिड़ा छोकिरा ईंदा जेके इम्पर्सोनेशन करे ईंदा, पेपर लीक थियण जा वाक़िया बार बार थियनि था। कंहिंखे त इहो कारोबार लॻे थो, कंहिंखे पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल सवरण जो लॻे थो। पर मां उनखां ठीकु आहे डॉक्टर नदीम, तव्हांजो पॉइंट अची वियो त जेके जो असां डॉक्टर्स बणजनि था त ज़ाहिरा मुल्क जे मुस्तक़बिल ते बि इन सां वॾो असरु पवे थो ऐं उन्हनि सां नाइंसाफ़ी थिए थी जेके एतिरी महिनत करे तयारी करे एंट्रेंस टेस्ट में विहनि था। वॾी महिरबानी डॉक्टर नदीम, तव्हां असांखे टाइम ॾिनो, इन हवाले सां पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो। हलंदासीं आफ्ताब चांडियूं साहब जी तरफ़ जेके एडवोकेट आहिनि ऐं हिन मामले में तमामु घणो एक्टिव रहिया आहिनि, हिन बाबति लिखनि बि पिया। आफ्ताब साहब, तव्हां बि डॉक्टर नदीम जो मौक़िफ़ ॿुधो, पर तव्हांजे अॻियां बि ऐं बुनियादी सवाल ई रखंदसि त छा MD कैट जो पर्चो जेको आहे वाकई में लीक थियो, कुझु एविडेंसिस साम्हूं आया ऐं हीउ मामिलो एतिरो त संगीन रहियो, एतिरो त सीरियस रहियो जो असीं ॾिठोसीं त सिंध जे निगरां वॾे वज़ीर खे बि इन जो नोटिस वठिणो पियो। सभ खां पहिरियां तव्हांजी ऐं KTN न्यूज़ 7 जी वॾी महिरबानी, जंहिं हमेशह कया हिन दफ़े बि सिंध जे हिकिड़े अहम मामले ते असांजो हमेशह जीअं किरदारु अदा कयो आहे। मां मूंसां जेके पैनल में असांजा हज़रात वेठा आहिनि, वकील राजभर साहब जेके स्टूडेंट आहिनि MD कैट जा, ऐं BDS फाइनल ईयर स्टूडेंट डॉक्टर निसार चांडियो साहब, ऐं महबूब नूनाज साहब, सभिनी दोस्तनि खे वेलकम ऐं महिरबानी उन्हनि जी। ॾिसो, ही सिंध जो हिकिड़ो पर मुल्क जो हिकिड़ो ॿियो नंबर वॾो एग्ज़ाम आहे MBBS जो। आउं सम्झंदो CSF कमीशन खां पोइ जेके जुडिशियल साइड डिग्रियूं थियनि थियूं उन्हनि खां पोइ हिकिड़ो वॾो इंतहाई एग्ज़ाम आहे। हाणे हर साल जीअं हिन साल बि उन एग्ज़ाम में अहिड़े तरीक़े सां जेको आहे त स्कैंडल्स थिया आहिनि जेके एतबार जो न आहिनि त वाक़ई ईअं बि थी सघे त स्कैंडल अहिड़ो थी सघे थो। असांखे जीअं ई पंहिंजो ख़बर पई 10 सेप्टेम्बर खां पोइ जीअं टेस्ट दोस्त ॾेई आया ऐं 10 सेप्टेम्बर खां अॻु में ई मुंहिंजी सोशल मीडिया वाल ते शयूं मौजूदु आहिनि। असांखे ख़दशा ॾेखारियासीं त स्टूडेंट जी जॻह ते जीअं डॉक्टर साहब बादशाह जी ॻाल्हि कई त ॿिया उमेदवार पीअर थियनि था जेके ऑलरेडी MBBS स्टूडेंट आहिनि MD कैट स्टूडेंट। त मोटी आया दोस्तनि असां सां इहा ॻाल्हि कई त हीउ मामिलो आहे ऐं शाम जे टाइम ते 10 सेप्टेम्बर ते सोशल मीडिया ते हिकिड़ियूं शयूं वायरल थियणु शुरू थियूं। असां हिन गहराई सां ॾिठोसीं ऐं उन्हनि शयुनि ते मुख़्तलिफ़ डॉक्टर दोस्तनि सां ऐं मुख़्तलिफ़ एक्टिविस्ट दोस्तनि सां राब्ता कयासीं त उहे ई शयूं असां फैक्ट एंड फाइंड्स ते घणे ताईं पहुची वियासीं। ॿिए ॾींहं ते असांखे इहो कंफर्म थी वियो त हीउ जेको पेपर 10 सेप्टेम्बर ते थियो आहे जनासिन मेडिकल यूनिवर्सिटी जी निगरानी में सॼी सिंध में,
इहो पेपर 10 सितंबर जी राति यानी 9 सितंबर ते इशा खां बाद में राति जो 9 बजे खां वठी सर्कुलेट थियणु शुरू थियो आहे। असांखे ज़रिया ॿुधाइनि पिया त मेडिकल कॉलेजिस जी हॉस्टलुनि ते उनजी ख़रीद फ़रोख़्त जो अमल जारी रहियो आहे ऐं कुझु शागिर्द आहिनि जेके उन्हनि खे नौशरो फिरोज़ जा शागिर्द जेके अनऑफिशियल ॻाल्हि कयूं था जेके ज़रिया ॿुधाइनि था उन्हनि खे गाॾियुनि में वठी वञी हैदराबाद जेके मखसूस एरिया में उते उन्हनि खे सॼी राति पेपर ॾिनो वियो हार्ड कॉपी में तव्हां ही पढ़ो सुबुह जो उन्हनि खे टेस्ट में इहो ई पेपर ईंदो वरी उन्हनि खे सुबुह अच्छा जो इहो थोरो वरी ॿुधाइजो त किन शागिर्दनि खे किथां वरितो वियो, किथे उन्हनि खे गाॾियुनि में विहारे करे पेपर सॉल्व करायो वियो? इहो शागिर्द मुख़्तलिफ़ जेके आहिनि सोशल मीडिया कमेंट्स ते इन्हनि ते उहे जेको आहे अनऑफिशियल पर ॿुधाइनि था इहे शयूं ऑफिशियली तौर असांखे उहे रिसीव न आहिनि थियूं असां ऑथेंटिकली चऊं। बाक़ी इहा ॻाल्हि आहे त पेपर जेको आहे उहो 9 तारीख़ ते सोमाणी इशा जी नमाज़ खां बाद में ऐं 10 जी राति ते लीक थियो आहे। उन खां बाद फाइनल ईयर BDS जेको असांजो दोस्त जॉइन कयो आहे उन्हनि जे ग्रुप में इहो पेपर वाक़ई लीक थियो आहे, वायरल थियो आहे, ख़रीद फ़रोख़्त विकिरो थियो आहे ॿियनि मुख़्तलिफ़ हंधनि ते। आख़िरकार उन्हनि 5:27 असुर जो माना टेस्ट खां 4.5 कलाक अॻु में इहो ईअं ग्रुप्स में शेयर कयो आहे जीअं आम पेपर हूंदा आहिनि या जीअं पेपर हूंदो आहे। ठीकु आहे। सो हिन समूरे मसइले में आफ्ताब असीं सम्झणु चाहियूं था त तव्हांजो छा किरदारु आहे ऐं छा यू बीइंग एन एडवोकेट त तव्हां हिन केस खे जेको आहे कोर्ट ताईं खणी विया आहियो, को केस थियो आहे, इन हवाले सां छा अपडेट्स आहिनि तव्हां वटि? सभ खां पहिरियां ऑफिशियली तौर ते जेको इदारो टेस्ट कंडक्ट करे थो जिन्ना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी उन्हनि जी इहा ज़िम्मेवारी आहे त उन्हनि खां उहे टेस्ट था वठनि ऐं परचो लीक कीअं थियो आहे। उन खां बाद में फ़िलहाल ही जेको शुरूआती मरहल आहिनि असां जिदोजहद कमेटी जोड़ी आहे, स्ट्रगल कई आहे जंहिंमें असां मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियूं ऐं डॉक्टर अॻवान वकील अॻवान असां गॾु आहिनि। सॼी सिंध में प्रोटेस्ट कॉल थिया आहिनि, इवन असां कॉलम लिखिया आहिनि, सभु शयूं थियूं आहिनि। हाणे 2 कमेटियूं जुड़ियूं आहिनि। हिकिड़ी कमेटी जनाब सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जी निगरानी में जुड़ी आहे। उन कमेटी जो जेको आहे सरबराह आहे असांजो 13 तारीख़ ते उहा कमेटी जुड़ी आहे। प्रोफेसर सैयद मसरूर रहमान शायदि डीन फैकल्टी मेडिसन आहे ऐं उनजा ॿिया मेंबर आहिनि। 13 तारीख़ ते उहा कमेटी जुड़ी आहे। अॼु ॾींहं ताईं उन कमेटी को बि फ़ैसिलो कोन ॾिनो आहे। उन खां बाद असां उन कमेटी ते इहे ख़दशात बि ज़ाहिर कयासीं त बाबा हिकिड़ो जेको इदारो आहे जंहिं ते इल्ज़ाम आहे त हिन इदारे खां पेपर वठंदड़ इदारे खां पेपर लीक थियो आहे, उहो इदारो कीअं साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच करे सघे। उन खां बाद में जेको आहे त ॿी हिकिड़ी कमेटी जुड़ी आहे जेका 29 तारीख़ ते जंहिंजो सिंध जे निगरान वॾे नोटिस वरितो स्पेशल सेक्रेटरी एडमिन सिहत जी सरबराही में, जंहिंमें IBA जो जेको कराची जो रजिस्ट्रार आहे उहो मेंबर आहे, एडिशनल सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड आहे ऐं डिप्टी सेक्रेटरी सर्विस विंग आहे ऐं FIA जो हिकिड़ो जेको 17-18 ग्रेड जो डायरेक्टर आहे जेको मेंबर आहे उहो। ठीकु आहे, यानी अवां बि कमेटी जे फ़ैसिले जो ई इंतज़ारु कयो पिया त हू छा कनि पिया ऐं उन खां बाद में तव्हां को एक्शन वठंदव? कमेटी शुरूआती तौर ते 2 ॾींहंनि में हिकिड़ो नोटिफिकेशन वायरल थियो सोशल मीडिया ते उन्हनि जे ऑफिशियल पेज ते। उन में कमेटी इहो इंकशाफ़ कयो आहे त पेपर जेको आहे उहो लीक थियो आहे। हाणे पेपर लीक थियो आहे त हाणे इहा उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे ऑफिशियली तौर ते त पेपर लीक कंहिं कयो आहे तव्हां हुन कल्प्रिट्स खे पकड़ियो ऐं जेकॾहिं पेपर लीक बि थियो आहे त ही कंहिं हिकिड़े सेंटर ते पेपर लीक कोन थियो आहे त चइजे बाबा जीअं बोर्ड जा एग्ज़ाम्स थींदा आहिनि मुख़्तलिफ़ डिवीजन में उन्हनि जी एरियाज़ में थींदा आहिनि त बाबा मख़सूस एरिया पर ही सॼी सिंध। ठीकु आहे, समूरी सिंध में इहो हाल आहे, पर न सिर्फ़ु हिन सूबे में बल्कि ॿियनि सूबनि में बि इहो ई हाल लॻो पियो आहे। ऐं तव्हांजी तरफ़ वरी वापसि ईंदसि। डॉक्टर महबूब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदसि ऐं गॾोगॾु डॉक्टर रोशन चांडियो बि असांखे जॉइन कयो आहे जेके YDA जा रिप्रेज़ेंटेटिव आहिनि, प्रेसिडेंट आहिनि हैदराबाद जा YDA हैदराबाद। अस्सलाम वालेकुम डॉक्टर रोशन, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं थोरी देरि में आउं तव्हांजी तरफ़ अचां थी डॉक्टर महबूब खे खां कुझु सवाल करे। डॉक्टर महबूब तव्हांजे अॻियां ई भी आउं इहो ई बुनियादी सवाल रखंदसि त तव्हां इन समूरे मामले खे कीअं ॾिसो पिया, तव्हांजी केतिरी ॻाल्हि थी आहे कमेटी मेंबर्स सां या JSMU वारनि जेका कमेटी ठाही उन खां बाद में जेके जॾहिं निगरान वॾे वज़ीर नोटिस वरितो उन खां बाद में बि हिकु कमेटी ठही आहे, तव्हां कीअं समूरे मामले खे ॾिसो पिया, शागिर्दनि जे मौक़िफ़ जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं उन्हनि जा हिन वक़्तु छा तासुरात आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं तव्हांजी KTN टीम जो पूरो शुक्रगुज़ार आहियां जंहिं हिकु वॾे समाजी ऐं सिंध जी मेरिट ते आवाज़ उठाइण लाइ असां सभिनी जो साथ ॾिनो
ऐं जेके मौजूदु जेके दोस्त आहिनि उहो बि हिकु बहितरीनु रोल अदा करे रहिया आहिनि। हिकु इदारे जी हिकु क्रेडिबिलिटी ते पाण अगरि ॻाल्हि करियूं त हिकु इदारे जी क्रेडिबिलिटी ते ॻाल्हि वञे थी त हिकु इदारो जेको शफ़ाफ़ टेस्ट वठण जे PMDC जेको JSMU जे अंडर हिकु टेस्ट सुपरवाइज़ सिंध में कई त उहो JSMU जो हिकु इदारे जी रिस्पॉन्सिबिलिटी हुई त उन खे शफ़ाफ़ तरीक़े सां टेस्ट वरितो वञे हा। पर असांखे ॾुख इन ॻाल्हि जो थियो त अगरि इहे वालदेन या ॿारड़ा या जेके सोशल एक्टिविस्ट वुकला या डॉक्टर अगरि इहे इशू हाईलाइट न कनि हा त हिकु सिंध में या पूरे पाकिस्तान में हिकु मेरिट जी लताड़ थी वञे हा। माज़ी में बि इहे शयूं थींदियूं वयूं पर प्रूफ वग़ैरह वाज़े कोन हुआ। जॾहिं असांखे टेस्ट वारे जे ॾींहुं 10 सितंबर ते नेट पेपर जो आउट थियो 9 तारीख़ जेके शाम खां तमामु स्टूडेंट्स से ॿिया उन्हनि जे मिट माइटनि खे जेके डिस्ट्रिक्ट्स हुआ, छाकाणि त इहो सिर्फ़ु हिकु डिवीजन जी ॻाल्हि न हुई, इहो हर डिस्ट्रिक्ट ताईं पेपर पुॼी चुको हो जंहिंजियूं शाहिदियूं गवाहियूं हर डिस्ट्रिक्ट मां अची चुकियूं आहिनि, चाहे उहो उमरकोट हुजे, बदीन हुजे, टंडोवन खान हुजे, कंडकोट हुजे या लाड़काना हुजे। छाकाणि त जॾहिं असांखे इहे शिकायतूं रिसीव थियूं त असां हिकु YDA यंग डॉक्टर एसोसिएशन जी हिकु इजलास कॉल कयो जंहिंमें असां ॿिए ॾींहुं JSMU जी यूनिवर्सिटी ॾाढो धरणो हुयो यंग डॉक्टर एसोसिएशन जंहिं हिकु इंक्वायरी शफ़ाफ़ इंक्वायरी जी ॻाल्हि कई। PC साहब उन ॻाल्हि खे मद्देनज़र रखी हिकिड़ी इंक्वायरी ठाही पर इंक्वायरी खे 12 ॾींहं थी विया आहिनि, उहा जेके 12 ॾींहं 2 हफ़्ता पूरा थियण ते आहिनि, अञा ताईं हिकु इंक्वायरी मुकमल न आहे थी। हेॾो वॾो हिकु रिस्क ऐं मेरिट जो सुवालु आहे, इहो मुंहिंजो सुवालु आहे मुंहिंजो तमामु हाईली इदारनि खां, FIA खां, यूनिवर्सिटी खां, महकमा सिहत खां, चीफ सेक्रेटरी खां त इहे उहे कहिड़ा अनासिर आहिनि जिन पेपर लीक करायो आहे, छा अञा ताईं उन्हनि ते एक्शन छो न खयो वियो आहे, छा उन में आला अफ़सरान शामिल आहिनि, इन करे इंक्वायरी खे लिकायो वञे पियो। ॿी जेका इंक्वायरी कमेटी जेका असांजे जेके निगरान वज़ीर आला जेका ठाही आहे उनमें जेके इन मेंबर्स जेके 7 मेंबर रखिया आहिनि उन्हनि मंडे ते तमामु शागिर्दनि खे कॉल कई आहे, छाकाणि त इहो हिकु वाज़े हिकु इशू हाईलाइट थी वियो आहे, प्रूफ ऑलरेडी अवेलेबल आहिनि, अञा छा इंक्वायरी हिन ॾींहं खे एक्सटेंड करे छा मेरिट जी लताड़ कंदी। असांजी इदारनि खां इहा ई रिक्वेस्ट आहे त शफ़ाफ़ इंक्वायरी न कई वई, उहे जेके अनासिर खे क़ाबू न कयो हो ऐं टेस्ट रिकंडक्ट न कराई वई त असां इन्हनि जे इदारनि ते मुकमा सिहत ते जेके यूनिवर्सिटी आहे उते भरपूर एहतजाज करे धरना आणंदासीं। असां अच्छा डॉक्टर महबूब थोरो क्लियरली ॿुधाइजो त ही जेके कुझु सबूत जीअं आफ्ताब साहब ॿुधाइनि था अवां ॾसियो पिया या डॉक्टर नदीम सां कुझु देरि अॻु मौजूदु हुया, इहे सबूत मख़सूस तौर ते अव्हां मां कंहिं वटि मौजूदु आहिनि ऐं छा तव्हां इहे उन्हनि रेलेवेंट इदारनि खे सबमिट कराए चुका आहियो? जी असां इहे प्रूफ जेके पेपर जेके मोबाइल में जेके हिकु ॾींहं खां पहिरीं जेके मोबाइल में रोटेट थिया पिया असां उहे स्क्रीन शॉट ऐं कुझु शागिर्दनि जा कुझु डिस्ट्रिक्ट जे माण्हुनि जा वॉइस बि मौजूदु आहिनि जिन वॉइस ते पेपर लीक जी पूरी मैनेजमेंट संभाली आहे, उहे वॉइस ॾियण खां पोइ बि उन्हनि माण्हुनि ते एक्शन न खयो वियो आहे। इहा हिकु इदारनि जी नाअहली आहे, हिकु एॾो वॾो इदारो जेको अगरि असांजी जेका पूरो प्रूफ जे हवाले सां ॾिठो वञे त हिकु इदारे जी क्रेडिबिलिटी सबूत कंहिंखे जमा कराया आहिनि, इहे सबूत कंहिं वटि जमा थी चुका आहिनि, छो त को हिकिड़ो नोटिफिकेशन बि निकितो आहे त जेकॾहिं कुझु शागिर्दनि वटि बि सबूत आहिनि त उहे पंहिंजा जमा कराइनि, ईअं बि आहे, इनखे बि थोरो क्लियर कजो। इहा जेका वरी ॿी जेका निगरान वज़ीर आला जेका कमेटी ठाही हुई उन मंडे जे जेको हाणे मंडे ईंदो उन ते हिननि तमामु स्टूडेंट्स खे कॉल प्रूफ जमा कराए। इस तरीके सां जॾहिं VC कमेटी ठाही हुई 12 तारीख़ उनमें बि उन 12 कमेटी में 12 तारीख़ ते शागिर्दनि बि प्रूफ VC के भी जमा कराए ऐं इंशाअल्लाह मंडे ते भी हेल्थ डिपार्टमेंट में प्रूफ जमा कराया वेंदा। ठीक है, यानी JSMU जे VC खे भी या असीं चऊं JSMU खे भी सबूत शागिर्दनि पारां जमा थी चुका आहिनि त YDA पे जेको आहे अलॻि सां कुझु उन्हनि खे जमा करायो आहे या ही पंहिंजो रैंडमली शागिर्द ई कराईंदा वञनि पिया? YDA जी तरफ़ां भी मेरिट स्टूडेंट जी मेरिट लाइ हिकु लीगल एडवाइज़र भी हायर कयो आहे जंहिंमें मोहम्मद नवाज़ डायरी आहे। ठीक है डॉक्टर महबूब तव्हांजो पॉइंट अची वियो। डॉक्टर रोशन अव्हां बे YDA खे रिप्रेज़ेंट कयो पिया ऐं जॾहिं बि MD-CAT सां लाॻापियल कहिड़ो इशू थिए पियो या डॉक्टर सां कुझु नाइंसाफ़ियूं थियनि पियूं त तव्हां उन हवाले सां वोकल रहो पिया।
ही मामलो तव्हांखे बि मेरिट जी लताड़ नज़र अचे पियो या अवल त जेको आहे ज़ाहिरा फ़ैसिले जो इंतज़ारु आहे, जेकी जांच कमेटी जुड़ी आहे उन खां बाद में शयूं वधीक पधरियूं थींदियूं, पर तव्हां कीअं इन समूरे मामले खे ॾिसो पिया त जेकॾहिं MD कैट जो पर्चो लीक थियो आहे त उन खां बाद में टेस्ट फौरी तौर ते रिकंडक्ट थियणु घुरिजे? जी डॉक्टर रोशन, जी डॉक्टर रोशन, अवां जो आवाज़ असां वटि न पियो पुॼे, तव्हांखे ऑडियो जॉइन करणी पवंदी। मुंहिंजो आवाज़ अचे पियो हाणे? जी हाणे अचे पियो। जी डॉक्टर रोशन, वॾी महिरबानी तव्हां जेको आहे न KTN न्यूज़ वारनि जी, ऐं तव्हां टाइम ॾिनो असांखे। इशू आहे ऐं फस्ट टाइम जेको आहे सो न थियो आहे, थींदो रहंदो आहे, लेकिन हिन टाइम में वॾी दोस्तनि हिमत कई आहे, सोशल वर्कर्स जेके आहिनि या डॉक्टर आहिनि, स्पेशली चांडका जा डंस जा या जेके हुतां जा कराची जा डॉक्टर आहिनि, हिननि हिमत कई आहे ऐं हिननि बाक़ाइदा हिकिड़ो स्टैंड वठी बीही रहिया आहिनि। जेके नौजवान वेठल आहिनि हींअर तव्हांजे साम्हूं, उहे सभई उनजो हिसो आहिनि, उन्हनि बाक़ाइदा स्टैंड वरितो आहे। ऐं तव्हां ॾिसंदा पास्ट में ॾिसो त इहे माना हिकिड़ो CSS जो एग्ज़ाम असां वटि ऐं ॿियो MD कैट जो एग्ज़ाम, ऐं प्लस में असां वटि जेका पोस्ट ग्रेजुएशन जी डिग्री थींदी आहे FCPS जी, उन जो एग्ज़ाम हिकिड़ो जेको आहे न क्रिटिबिलिटी रखंदो हुयो, त इहे एग्ज़ाम फ्री एंड फेयर थींदा आहिनि। पर वॾे ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिन एग्ज़ाम में बि जिते मतिलबु माण्हुनि जा सिंधी, हिकिड़ो त असां वटि एजुकेशनल रेशो तमामु घटि आहे, ऐं उन सिचुएशन में हिकिड़ा माण्हू अची करे जेको आहे सो हिकिड़ो माण्हू, मां अगरि ख़ुशि थी सुभाणे वेंदुमि त मां पेपर ॾेई करे डॉक्टर थियणु वञा थो, ऐं उन जॻह ते उहो पेपर विकिजी करे ऐं 190 195 जी परसेंटेज तां अहिड़ा माण्हू अची वञनि जंहिंजो का मतिलबु तालुक न हुजे, ऐं अॻियां बि ज़ाहिर सी ॻाल्हि आहे मेडिकल जी टफ स्टडी हूंदी आहे, इहे कोन हूंदो आहे त उहे माण्हू अॻियां हली सघंदा। जेके माण्हू पेपर पैसनि ते ख़रीद करे आया आहिनि त उहे अॻियां बि ज़रूरु फासंदा, मेडिकल जी ॾुखी पढ़ाई हूंदी आहे। पर एसि ताईं वञण में पहिरीं JSMU जो जेको वाइस चांसलर साहिबु आहे, सर्जन बि आहिनि, पाण सुठा बहितरीन डॉक्टर आहिनि, कराची जे सुठनि डॉक्टरनि में उन्हनि जो शुमार थिए थो, ऐं हू सिंध जो जज़्बो रखनि था, सिंध परस्त बि आहिनि, त असां उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त हिकिड़ो बोल्ड स्टैंड वठनि। इंक्वायरी कमेटियूं त जुड़ंदियूं रहंदियूं आहिनि, ख़तम बि थींदियूं आहिनि, हिन में वॾा वॾा हथ असांखे इन्वॉल्व लॻनि था, उन्हनि जी बि इंक्वायरी थियणु खपे। पाण साईं पंहिंजे बिहाफ ते इंक्वायरी कराए। हेल्थ सेक्रेटरी साहब जेको आहे हींअर ॾाढो प्रोफेशनल ऐं गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहिनि पाण, ठीक है डॉक्टर रोशन, तव्हांजो पॉइंट अची वियो त तव्हां बि ज़ाहिर इहो ई मुतालबो कयो था त शफ़ाफ़ इंक्वायरी थिए ऐं शागिर्दनि सां जेको आहे हक़ कयो वञे, इंसाफ़ कयो वञे। अच्छा डॉक्टर निसार चांडियो, हाणे नाज़रीन तव्हांखे उन मां स्टूडेंट सां, उन डॉक्टर सां मिलाइण वञा पई जंहिंखे पेपर जेको आहे मेडिकल जो उनजे WhatsApp ग्रुप ते रिसीव थिए पियो। डॉक्टर निसार, अव्हां ज़ाहिर उहे डॉक्टर आहियो जंहिंखे इहो पेपर जेको आहे हिकु WhatsApp ग्रुप में रिसीव थियो, छा तफ़सील आहिनि, छा ॿुधाईंदा तव्हां असांखे? कीअं रिसीव थियो, कंहिं वक़्तु रिसीव थियो, इहे समूरा तफ़सील असांखे ॾिजो प्लीज़। जी वालेकुम अस्सलाम मैम, सभ खां पहिरियां त तव्हांजो शुक्रिया जो तव्हां असांखे मौक़ो ॾिनो ॻाल्हाइण जो, ऐं असांजी सिंधी मीडिया जागी आहे। मां इहो बि तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो, तव्हां असांखे मंज़िल ते आंदो। 5:27 ते आचर वारे ॾींहुं मुंहिंजे WhatsApp ग्रुप ते इहो पेपर शेयर थियो। असां 26 ॼणा उन WhatsApp ग्रुप में ऐड हुयासीं। मां जंहिं ॾींहं ते टेस्ट हुई उन ॾींहं जी सुबुह ते 5:27 ते इहो पेपर असां वटि अची वियो हुयो। असां त उनखे हिकु मज़ाक सम्झी करे माना छॾे ॾिनोसीं, पर हालांकि जंहिंखे ख़बर हुई उन्हनि मां फ़ाइदो वरितो, ऐं अलाए केसि ताईं इहो सर्कुलेट थींदो रहियो ऐं मेरिट जी लताड़ थींदी रही, ऐं असां ॾिठो त असां ख़ामोश रहियासीं। असांजी क़ौम, सिंधी क़ौम, इन ते ख़ामोश रही, जॾहिं त सबूत पिया आहिनि, हर शइ मौजूदु आहे। उन हुजण जे बावजूद बि को बि अहिड़ो एक्शन न थियो, न को असांजो पाकिस्तान जी का उर्दू मीडिया जागी इन ॻाल्हि ते। मूंखे निहायत ई अफ़सोस सां इहो चवणो पियो त असां जेके सिंधी भाइर आहिनि, सिवाइ यंग डॉक्टर्स, 5:27 ते तव्हांखे पर्चो WhatsApp ग्रुप में रिसीव थिए थो, उहो कंहिंजे तरफ़ां सेंड पंहिंजो तव्हांखे WhatsApp ग्रुप में कयो वियो? जी उहो बि असांजो हिकिड़ो दोस्ती हुयो, उन ई शेयर कयो। ॻाल्हि इहा आहे त किथां रिसीव थियो
यानी केर शेयर करे तो इहो मसलो ना आहे। मसलो इहो आहे त JSMU जंहिं टेस्ट वरिती आहे उन्हनि पंहिंजी शफ़ाफ़ी छो न रखी, ट्रांसपेरेंसी छो न रखी, इन जे पोयां कहिड़ा किरदार आहिनि उन्हनि खे मंज़रिआम थियां थो वञे। ठीकु आहे। अच्छा, पोइ ख़बर कीअं पई त हीउ साॻियो ई जेको पर्चो आहे पेपर इहो एंट्रेंस टेस्ट में बि साॻियो ई हुयो? इहा ख़बर तव्हांखे कंहिं वक़्तु पवणु शुरू थी? जी, जेके असां दोस्त ग्रुप में ऐड हुयासीं उन्हनि जा रिलेटिव्स, मुंहिंजी पंहिंजी सिस्टर ऐं मुंहिंजा कुझु काफ़ी दोस्त आहिनि, उन्हनि जा पंहिंजा भाउ, उन्हनि जी बि टेस्ट हुई। जीअं ई उहे टेस्ट ॾेई ॿाहिरि निकिता आहिनि त असां उन्हनि खे उहो पेपर ॾेखारियो आहे ऐं उन्हनि बिल्कुलु इहो चयो त इहो ई पेपर हुया, इहे ई क्वेश्चन्स हुया, 200 जा सवाल, 200 ई विथ एंसर्स, उहे क्वेश्चन्स उन्हनि खे उन ई उहो साॻियो ई पेपर। अच्छा, इहो सम्झणु ज़रूरी आहे त जेके 200 सवाल वारो पेपर तव्हांखे व्हाट्सएप ग्रुप में रिसीव थिए थो उहे सेम टू सेम क्वेश्चन्स स्टूडेंट्स खे साॻियो ई उहो पेपर मिलियो, उहे साॻिया सवाल हुया उन में बि? जी जी, बिल्कुलु साॻिया ऐं एंसर्स सां गॾु, मतिलबु जवाब बि उन में हुया। अच्छा, जवाब बि हुन में शामिल हुया। ठीकु आहे। अच्छा, इहा ई हाणे पॉइंट खणी असां हलूं था अकील लाजपर ॾे। जेके मुतासिर शागिर्दी ज़ाहिरासीं उन्हनि खे चवंदासीं उन्हनि जी केतिरी परसेंटेज बीठी आहे, इहो त ख़ैर मख़सूस तौर ते असीं उन्हनि खां कोन पुछंदासीं, पर हुननि जी बि उन्हनि ई में शुमार थिए थी परसेंटेज पास थींदड़नि में। त जी अकील, तव्हां बि छा इन मामले जी तस्दीक करणु चाहींदा त जेको पेपर जीअं डॉक्टर निसार ॿुधाइनि पिया उन्हनि खे हिकु व्हाट्सएप ग्रुप में रिसीव थियो ऐं उहो साॻियो क्वेश्चन पेपर सर्कुलेट करे पियो ऑलरेडी सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते, त तव्हांखे बि उहो टेस्ट जे दौरान साॻियो ई पर्चो रिसीव थियो, साॻिया ई सवाल हुया? जी जी, बिल्कुलु उहो ई पेपर हुयो जेको असां 10 सितंबर ते सुबुह जो ॾेई आया आहियूं। टेस्ट खां ॿाहिरि निकिता त उहो मां हिननि वटि निसार वटि त न ॾिठो, बल्कि सोशल मीडिया ते फेसबुक ते माना उहो ई पेपर हले पियो, 200 जा 200 सवाल ई उहे ई असां जेके। अच्छा, उन खां बाद में जॾहिं ख़बर जेको आहे वायरल थियणु शुरू थी त हीउ मामिलो थियो आहे, पोइ तव्हांखे बि लॻो त हीउ त वाक़ई में साॻियो पेपर हुयो? जी हा, माना हुन ते टाइमिंग बि छो थी थिए त माना सुबुह जो 5:27 ते इहो माना पेपर लीक थियो आहे व्हाट्सएप ते केतिरनि ई ग्रुपनि में। ऐं मां टेस्ट खां बाद में जॾहिं निकिरी आयुसि त माना फेसबुक जे ज़रिए मां ॾिठो त हीउ पेपर माना 2-3 कलाक पहिरां फेसबुक जंहिं टाइम ते असां टेस्ट में अंदरि हुयासीं त उन महिल ई माना पेपर फेसबुक ते वायरल थियो आहे ऐं स्क्रीनशॉट उन्हनि जा। लीक त हीउ राति जो ई थियो आहे। ठीकु आहे। अच्छा, तव्हांजी जेकी परसेंटेज आहे, जेके सेल करे तव्हांजी जेकी परसेंटेज आहे उहा पास कंदड़नि में ई शुमार थिए पई? जी हा, 75% है। अच्छा, 75% आहे। जी ठीकु आहे। ओके अकील, थैंक यू सो मच। ज़ाहिरा तव्हां बि थोरो सो यकीनन घबराईंदा हूंदो त इन हवाले सां कीअं ॻाल्हाए, पर ऑब्वियसली तव्हां पंहिंजे हक़ बाबति ॻाल्हाए रहिया आहियो ऐं तव्हांखे यकीनन बिल्कुलु 100% अॻियां अचणु घुरिजे। सो महिरबानी अकील, तव्हां सां गॾु हुयो ऐं इन हवाले सां तव्हां असांखे ॿुधायो त हीउ साॻियो ई पर्चो हुयो, तव्हां बाद में जॾहिं ॾिठो त हीउ सेम टू सेम क्वेश्चन पेपर हुयो। आफ्ताब, तव्हांजी तरफ़ खां अचणु चाहींदसि, हीउ बल्कि डॉक्टर महबूब तव्हां खां बि इहो सुवालु आहे जेकॾहिं तव्हां ॿुधो था त हीअ जेकी कमेटीज़ हाणे जोड़ी वई आहे इन जो फ़ैसिलो जेको आहे केसीं ताईं ईंदो ऐं तेसीं ताईं त हीउ मामिलो ज़ाहिरा अटकल रहंदो ऐं शागिर्दनि जे मुस्तक़बिल जो सुवालु आहे, त पोइ हीउ केतिरो तव्हां इंतज़ारु कंदा, कीअं इन मामले खे वधीक टेकअप कंदा? आफ्ताब, तव्हां खां पुछां पई। जी बिल्कुलु, ॾिसो इन ॻाल्हि जी तस्दीक थी वई आहे त पेपर लीक थियो आहे ऐं 10 सितंबर खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में माना 10 सितंबर जी राति ते इहो पेपर लीक थियो आहे। या क्लियरली कैंडिडेट दोस्त आहिनि या जो डॉक्टर निसार ख़ुदि वॉलंटियरली तौर ते हुनखे जस्तो पेश कयां रज़ाकाराना तौर ते हुई आहे ॻाल्हि एडमिट करे थो त असांजे ग्रुप में हिकिड़ो पेपर अची वियो आहे 5:27 ते, जिन इहा ॻाल्हि तस्दीक थी वई त पेपर लीक थियो। हाणे व्हाट्सएप जे ज़रिए पेपर लीक थियो आहे त इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त केतिरनि हज़ार शागिर्दनि जो नाजाइज़ फ़ाइदो वरितो हूंदो। हीअ त मेडिकल जी जेका स्टडी हूंदी आहे इंतिहाई ॾाढी ॾुखी हूंदी आहे तयारी करणु। 8th क्लास खां वठी शागिर्द जेको ॿार हूंदो आहे, हाणे शदादकोट जा जेके शागिर्द आहिनि, कंदकोट जा शागिर्द आहिनि, जैकबाद जा शागिर्द आहिनि, उहे हैदराबाद में रहंदा आहिनि, मुख़्तलिफ़ हंधनि ते रहंदा आहिनि, 2-2 साल उहे तयारी कंदा आहिनि ॾींहुं राति। उन्हनि जा वालिदैन जेके आहिनि हारी पोरियत मज़दूर जेको तबिक़ो आहे उहे इंतिहाई ॾुखियायूं सही बि पंहिंजी औलाद खे पढ़ाइण जे लाइ उहे ख़र्च अफोर्ड कंदा आहिनि। त हीअ हिकिड़ी माफ़िया आहे जंहिं पेपर लीक करायो आहे। ज़रूरु उहा माफ़िया जेका आहे उहा सरमाएदारनि जी सूरत में हूंदी, कंहिं वॾनि जागीरदारनि जी सूरत में हूंदी जिन लखे रुपया जेको आहे त पैसनि जो पेपर लीक करायो आहे। पर हीअ सिंध जे जेके 45,000 शागिर्द अपीयर थिया आहिनि, मां सम्झां थो उन जेके मेरिट ते यकीन रखंदड़ नौजवान आहिनि, मेहनती शागिर्दनि जी हक़नि ते दाड़ो आहे, उन्हनि जे ख़्वाबनि खे
परसेंटेज या हाईएस्ट मार्क्स अनऑफिशियली तौर ते छा हिन वक़्त ताईं बीठा आहिनि? छो त कुझु मुख़्तलिफ़ ज़रिया ये ॿुधाइनि पिया त कंहिं 195 स्कोर कयो आहे, कंहिं 200 ताईं वञी करे पहुता आहिनि, जेके कुझु एक्सपर्ट्स चवनि था त ईअं थी न पियो सघे, उहो बि हिकिड़ो शक जे दायरे में अचे पियो। ॾिसो, जीअं टेस्ट थींदी आहे त हर ज़िले जा अनऑफिशियल तौर ते पेजिस हूंदा आहिनि अकेडमीज़ जा, ऐं उन्हनि जा अनऑफिशियली तौर ते 198 खां 183, 87, 190 माना 198। हालांकि आउं सम्झां थो हिते डॉक्टर दोस्त बि असां सां मौजूदु आहिनि त 190 खां वधीक जेको स्कोर आहे उहो कंहिं हद ताईं पॉसिबल बि न आहे। त 198 तमामु वॾो स्कोर आहे। हिकिड़ो ॿार आहे जेको उहो सिर्फ़ु 200 सवालनि मां 198 करे थो अचे। ही सिंध जे जेको आहे त मुस्तक़बिल सां, सिंध जे ईंदड़ नसुलनि सां, सिंध जी तालीम सां वॾी वेसाघाती आहे। बिल्कुलु बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे। इहा मेरिट जी लताड़ आहे, सिंध जे ॿारनि सां नाइंसाफ़ी आहे। ऐं डॉक्टर महबूब, छा इहो पॉसिबल आहे त हीउ जेको हिन भेरे पेपर आयो हुयो इन में 190 खां वधीक बि शागिर्द जेको आहे स्कोर करे सघनि था अनऑफिशियली, जेको स्कोर असांजे साम्हूं अचे पियो? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेके 190 हाणे अगरि मां असांजी जेको एजुकेट आहे जंहिंमें लोअर या मिडिल क्लास जे जेके ॿार तबका महिनत करे अचनि था, अगरि इहो गेट अगरि इन थ्रू बि सोर्सेबल या पैसनि वारा माण्हू ईंदा त क्रीम जेका मुआशरे जी क्रीम ठहण जे लाइ उहा उनजी मायूसी जो शिकार आहे। ॿियो ॾिठो वञे असां डिस्ट्रिक्ट्स मां इहो पतो लॻो आहे त इनमें केतिरा ई कैंडिडेट जिन जूं अबोव 190 मार्कूं आहिनि, कंहिंजो 198 आहे, कंहिंजो 196 आहे। इहो इम्पॉसिबल आहे। भले केतिरो बि ज़हीन होशियार छो न हुजे, एतिरियूं मार्कूं एंट्री टेस्ट में खणणु इम्पॉसिबल हूंदो आहे। छाकाणि त अगरि ॾिठो वञे जेको 198 मार्कूं खणे थो ऐं जेको महिनती ॿार आहे उहो 170 खणे थो, कंहिं प्रीवियस इयर्स में जॾहिं पेपर आउट न थींदा हुआ त एतिरियूं मार्कूं न ईंदियूं हुयूं। 170, 180 वारा सिलेक्ट थी वेंदा हुआ। हाणे अगरि 190 खां अबोव वारा जेके VVTT हर डिस्ट्रिक्ट मां अचनि था त हर डिस्ट्रिक्ट मां 10 खां 12 माण्हू ईअं ई ऑटोमेटिक डिस्ट्रिक्ट सिलेक्ट थी वेंदा। बाक़ी जेके बचिया 5-6, छाकाणि त हर डिस्ट्रिक्ट मां 12 खां 13 माण्हू 20 ताईं अगरि मेरिट डिस्ट्रिक्ट वाइज सीटूं ॾिठी वञनि त अगरि ईअं इंटर थींदा ॿारनि में त इहे हिकु नाहक आहे। नाहक आहे, इदारनि जे लाइ सवालिया निशान आहे। बिल्कुलु इदारनि ते हिकु सवालिया निशान आहे त छा ही बाक़ाइदा तौर ते असांखे मेरिट जी लताड़ थींदे नज़र अचे पई। आख़िरी कॉन्क्लूडिंग रिमार्क्स वन बाय वन तव्हां सभिनी खां वठणु चाहींदसि त हाणे तव्हांजा मुतालबा छा आहिनि उन्हनि लाॻापियल इदारनि खां जेके हिन में तव्हां सम्झो पिया त उन्हनि खे शफ़ाफ़ इंक्वायरी करणु घुरिजे? आफ्ताब, तव्हांजा छा कॉन्क्लूडिंग रिमार्क्स हूंदा? हाणे थियणु छा घुरिजे, छा एक्सपेक्ट कयो था जेका कमेटी बि जुड़ी आहे? असांजो इहो ई मुतालबो आहे त टेस्ट जेके लीक विकिरो कंदड़ आहे, हिकिड़ी माफ़िया आहे, गुरोह आहे, जेके फ़र्द आहिनि अंसर मुलविस आहिनि, उन्हनि खे बेनकाब करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं टेस्ट रिकंडक्ट कई वञे मेरिट ते ऐं मेरिटोरियस बुनियादनि ते साफ़ ऐं शफ़ाफ़ कंहिं सिंध जे सुठे साख रखंदड़ इदारे खे ॾिनी वञे टेस्ट, जीअं रिकंडक्ट टेस्ट ते। हाणे ही हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे। अच्छा आफ्ताब, जेकॾहिं रिकंडक्ट न पई कई वञे, लेट्स से फॉर एग्जांपल इहो फ़ैसिलो अचे पियो, कमेटी इहा ॻाल्हि करे पई त रिकंडक्ट न कंदासीं, इन मामले में का हू ॿी ॻाल्हि करे वठनि था, वधीक इहो मामिलो डिले जो शिकार थी वञे पियो, त पोइ अव्हांजी स्ट्रेटजी YDA जी छा हूंदी? असांजी स्ट्रेटजी इहा ई हूंदी त सिंध जा तमामु जेके शागिर्द आहिनि, बाशऊर शागिर्द, सियासी समाजी धुरियूं, YDA वकील हज़रात, असां कराची जो रुख कंदासीं। JSMU जी गेट वटि धरणो लॻाइणो पियो या CM हाउस जो मार्च करणो पियो त बि असां कंदासीं। ही हिकु फ़र्द जो न, सिंध जे ईंदड़ नसुलनि जो मसइलो आहे। असां उन ते कंहिं बि सूरत में ख़ामोश कोन वेंदासीं ऐं असांखे उमेद आहे त निगरान गवर्नमेंट आहे ऐं जेके लाॻापियल अथॉरिटीज़ आहिनि उहे इन मामले खे सीरियस वठंदियूं। इन मामले सिंध जे 45,000 शागिर्दनि अची वियो तव्हांजो पॉइंट, रिमार्क्स अची विया। जी डॉक्टर रोशन, टाइम असां वटि तमामु घटि आहे त क्विकली जेको आहे कॉन्क्लूडिंग रिमार्क्स पंहिंजा ॾिजो। जी डॉक्टर रोशन, तव्हांजा छा रिमार्क्स आहिनि आख़िर में, क्विकली? आख़िर में मां इहो चवंदुमि त असांजे मिनिस्टर साहिबु नोटिस बि वरितो आहे ऐं उन चयो आहे त जेकॾहिं माण्हू पकता विया त असां उन्हनि खे जेको आहे सो गिरफ़्तार बि कराईंदासीं ऐं टेस्ट भी रिकंडक्ट कराईंदासीं। ठीक है, ये तव्हांजा मुतालबा त आफ़ताब चयो त असां प्रोटेस्ट जी तरफ़ वञी सघूं था। ठीक है डॉक्टर महबूब, कमेटी पारां कुछ रिमार्क्स चऊं या डिसीजन चऊं, वो केस ताईं एक्सपेक्टेड आहे अचण में, केस ताईं जो फ़ैसिलो ॿुधाईंदी कमेटी जेकी जुड़ियल आहे? हींअर टेस्ट के गुज़रंदे जेके पंहिंजो
2 हफ़्ता थियण वारा आहिनि। इहो हिकु इंक्वायरी कमेटी खे घुरिजे त इहो जल्द जल्द इंक्वायरी खे तेज़ कयो वञे, छाकाणि त इहो हिकु इदारे ऐं माण्हुनि जे फ्यूचर जो सुवालु आहे। यूनिवर्सिटी में एडमिशन्स डिलेड थी वेंदियूं त बहितर आहे जल्दी फ़ैसिलो कयो वञे। प्रूफ हर शइ वाज़े आहिनि ऐं इदारनि खे सोचणु घुरिजे। असांखे उमेदु आहे निगरान हेल्थ मिनिस्टर साद नियाज़ सां हिकु प्रोफेसर आहे, मेरिट खे लाइक कंदो आहे। अमजद सिराज बि हिकु मेरिटर्स माण्हू आहे। असांखे उमेदु आहे त हू सिंध जे मेरिट खे, सिंध जी आवाम खे मायूस न कनि। ऐं अगरि इहो मायूस कयो वियो त असां पंहिंजी आवाम खे ईअं मायूस थियणु ॾींदासीं। असां स्ट्रगल खे वधाईंदासीं। हींअर बि पूरे सिंध में सरापा एहतजाज जारी आहिनि ऐं असांजी उमेदु आहे मुंहिंजी तमामु मीडिया दोस्तनि खे, सोशल एक्टिविस्ट खे त मसइले खे हाईलाइट कयो। ठीकु आहे जी। डॉक्टर निसार, तव्हांजा छा कॉन्क्लूडिंग रिमार्क्स आहिनि? मैम मां इहो ई चवणु चाहींदुमि त रिसेंटली हाणे USA में पाकिस्तान ते बैन कयो आहे, जेको अमेरिका जो एग्ज़ाम हूंदो आहे पाकिस्तान में डॉक्टर्स ॾींदा आहिनि। इहा हिन ॻाल्हि जो सबूत आहे त असां वटि जेके क्वालिटी डॉक्टर आहिनि उहे घटि थींदा पिया वञनि। उन सां गॾोगॾु जेकॾहिं असां हाणे मेरिट अची अहिड़ी लताड़ कंदासीं त पोइ तव्हां असांखे केरु जॻह ॾींदो, असांजी वैल्यू ई न रहंदी डॉक्टर्स जी। असांखे जेकॾहिं डॉक्टर्स मेरिट ते आणणो आहे त मेरिट असां ठाहियूं बि त सही न। मां इहा गुज़ारिश कंदुमि गवर्नमेंट खे, सिंध गवर्नमेंट खे, पाकिस्तान फेडरल गवर्नमेंट खे महिरबानी करे ठीकु आहे, वॾी महिरबानी अवां सभिनी डॉक्टर्स जी। डॉक्टर महबूब नूनारी असां सां गॾु हुया, डॉक्टर नदीम बचकाणी, डॉक्टर निसार चांडियो, अखिल राजपर जेको स्टूडेंट हुयो, उन खां अलावा आफ्ताब चांडियो साहब, तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी। तव्हां प्रेशियस टाइम ॾिनो। इन मामिलो वाक़ई में तमामु घणो सीरियस आहे। यकीनन उन्हनि इदारनि ते बि सवाल उथे पियो ऐं मेरिट ते बि सवाल उथे पियो त छा मेरिट जी लताड़ ईअं हाणे सरेआम थींदी। व्हाट्सएप ग्रुप्स में उहे पेपर्स जेके आहिनि उहे शेयर थींदा पिया ऐं साॻियो ई पेपर जेको आहे उहो उन्हनि स्टूडेंट्स खे टेस्ट जे दौरान बि रिसीव थींदो। शफ़ाफ़ इंक्वायरी, जीअं त YDA जा कुझु रिप्रेज़ेंटेटिव्स हुजनि या सिविल सोसाइटी सां लाॻापियल माण्हू हुजनि, उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त शफ़ाफ़ क़िस्म जी इंक्वायरी थियणु घुरिजे, शाफ़ जांच थियणु घुरिजे ऐं उन्हनि माण्हुनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे जेके अहिड़नि अहम टेस्ट जो पर्चो लीक कनि था ऐं एतिरनि पैसनि में खपाइनि था। त इहा वॾी नाइंसाफ़ी उन्हनि ॿारनि सां थिए पई जंहिंजा वालिदैन उन्हनि जे लाइ ॾींहं राति कमु कनि था, महिनत कनि था, उन्हनि मां ज़ाहिरा वॾे पैमाने ताईं कुझु एक्सपेक्ट बि कनि था ऐं उहे ॿार बि जेके ॾींहं राति महिनत कनि था ऐं आख़िर में जॾहिं उन्हनि सां ई सभु कयो वेंदो त केतिरो न हू मायूस थींदा। सो असीं काफ़िन हिन जेके कमेटी सां लाॻापियल माण्हू आहिनि, मेंबर्स आहिनि, उन्हनि खे दावत ॾियण जी कोशिशि कईसीं। जेके स्पेशल सेक्रेटरी हुया, एडिशनल सेक्रेटरी हेल्थ हुया, उन्हनि सां असांजी ऑफेयर ॻाल्हि बि थी ऐं हुननि अचण खां मना कयो। काफ़ी लहराइनि पिया त असीं फ़िलहालु कमेंट्स नथा ॾियणु चाहियूं, पर जेकॾहिं हू अची करे थोरो मामले खे क्लियर कनि हा त ईअं वाक़ई में स्टूडेंट्स पारां या जेकी YDA जहिड़ियूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि पारां असांखे अहिड़ा सबूत एविडेंसिस रिसीव ज़रूरु थिया आहिनि, उन्हनि ते असीं कमु कयूं पिया त सुठो थी वञे हा। पर बहरहाल हुननि न अचणु पए चाहियो ऐं असीं बार बार हुननि खे अप्रोच कयोसीं। सो बहरहाल इजाज़त ॾींदा, मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह।